ये मना जो ही मोड़ दादू जी तरफ पानी आए ये सो तव्हां स्पीड ॾिसी सघो था पानी जी। ये सेंट्रल जेल दादू है जेका हिन तरफ पानी वञे भी थो स्पीड से तमाम घनी स्पीड आ। ये सेंट्रल जेल दादू तरफ वञे भी थो पानी मना शहर का ओरे पासे साॼे पासे पानी आ जो जोई मोड़ तरफ ईंदो पानी तमाम घनी स्पीड आ। असांजी रेंजर्स भाई आहे आर्मी आहे पखा पक्का पखा राशिद जो फार्म बीपी राशिद जो फार्म आहे जल मुल्क ॿोड़े लॻो पियो आहे साईं ऐं सरो जो पानी दादू सेंट्रल जेल तरफ़ वञे बि थो। तव्हां स्पीड ॾिसी सघो था आवाज़ ॿुधी सघो था पानी जी तमामु घणी तेज़। ये सेंट्रल जेल दादू तरफ वञे बि थो पानी तमाम खूबसूरत नज़ारा आहिनि। दादू जेल तकरीबन मंझंदि बि 4 बजे ताणी ॿुॾी हूंदी पानी पहुची वेंदो हेसि ताणी मंझंदि ताणी या शाम ताणी त ॿुॾी ईंदी जेल सेंट्रल जेल दादू। नाजुक सूरत हाल तमाम घणी क्रेन भाई आहे पहला इहा काॾे वेंदी असांजी जान आर्मी बीठी आहे वीचारी क्रेन बि पुॼी आहे। तमाम खूबसूरत मंजर है ये बेहतरीन नमूने से पानी स्पीड ॾिसी सघो था केतिरी तेज़ आहे पानी अचे पियो थो। नहीं सॼो पानी दादू सेंट्रल जे तरफ वञे पियो थो। अदा ये दादू जो सेंट्रल जे